ब्रेकिंग न्यूज़ है गंबट में अवां सां शेयर कयूं पिया। गंबट में बदअमनी जो राज बरक़रार है। अवां खे ॿुधायूं त सब्जी मार्केट में निजी बैंक के मुलाज़िम खां 27 लाख रुपया फुर कया विया आहिनि। मुलाज़िम प्रकाश कुमार बैंक में पैसा खणी वञी रहियो हो त सब्जी मार्केट वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि खां रक़म फुर कई। गंबट पुलिस फौरन जो पीछो करण लाइ रवानी थी वई, जॾहिं त ज़िले में वधीक नफ़री तलब कई वई आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है गंबट में बदअमनी जो राज बरक़रार है। सब्जी मार्केट में निजी बैंक के मुलाज़िम खां 27 लाख रुपया फुर कया विया आहिनि। मुलाज़िम प्रकाश कुमार बैंक में पैसा खणी वञी रहियो हो त सब्जी मार्केट वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि खां रक़म फुर कई। गंबट पुलिस फौरन जो पीछो करण लाइ रवानी थी, ज़िले में वधीक नफ़री तलब कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। गंबट में बदअमनी जो राज बरक़रार है। सब्जी मार्केट में निजी बैंक के मुलाज़िम खां 27 लाख रुपया फुर कया विया आहिनि। मुलाज़िम प्रकाश कुमार बैंक में पैसा खणी वञी रहियो हो त सब्जी मार्केट वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि खां रक़म फुर कई। अवां खे ॿुधायूं त गंबट पुलिस फौरन जो पीछो करण लाइ रवानी थी वई आहे। ज़िले में वधीक नफ़री भी तलब कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं गंबट में आवाज़ जे रिपोर्टर किशोर कुमार खां। जी किशोर, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु ॾींहुं ॾिठे जो गंबट जी सब्जी मार्केट में निजी बैंक के मुलाज़िम प्रकाश कुमार खां 27 लाख रुपया हथियारबंद पारां जेको आहे फुर करे फरार थी विया। उन खां पोइ जेको आहे वाक़े जो इतला जॾहिं गंबट पुलिस खे मिलियो त गंबट पुलिस पारां जेको आहे फौरी तौर जेको आहे जेके ॾोहारी आहिनि उन्हनि जे पोयां जेको विया आहिनि ऐं शहर में नाकाबंदी भी कई वई आहे। ॿियो वरी हाणे ताज़ा जेके इतला मिलनि पिया पुलिस पारां त ड्रिप महर शाह वारो इलाइक़ो आहे, उते जेको आहे पुलिस ऐं ॾोहारियुनि जे विच में मुक़ाबलो हलंदड़ आहे ऐं हिकु जेको ॾोहारी आहे उहो पिणु जेको आहे मारिजी वियो आहे, जंहिंजी पिणु जेको आहे अञा सुञाणप न थी सघी आहे। जी ठीक है, मुझे मेहरबानी किशोर कुमार अपडेट करण लाइ।